सदा शरीफ पढ़ो जैसे एक और कलाम का पूरा चाहिए
सामईन किराम, मुझे सुने रब करीम जे ज़ात बाबरकात जा अणगण्या अणखुट एहसान तवा असा गुनाहगारन जे मथा जो हेड़ी नूरानी महफिल जेला रहमत वाली महफिल जेला मुझे सुने रब करीम तवा असा जेड़न गुनाहगारन जो इंतखाब फरमायो बंद कयो। अजीज दोस्तों, दीन मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेको मुझे रब जी ज़ात अता फरमायो ओ फिद्रिया गैर फिद्री नाहे। दुनिया जो दस्तूर त जेड़ी महफिल होती है मेहमान को ओढ़ाई ईदा जेकर कहे गदा गादे वाले बेचारे गरीब जो काज होंदो आ त उन में मजदूर तबको गदा गादे वाला ईदा हन। कहे दुकानदार जो काज होंदो आ त थोड़ा सेठियूं ईदा हन। पर जे इलाके जे रईस जो काज होंदो आ त ठाहूका माण्हू ईंदा हन। पर जे कहे एमपीए एमएलए जी दावत होंदी आ त वरी अञा कुछ इज्जत भरिया माण्हू यानी दुनिया जो दस्तूर आ त जहिड़ी महफिल होंदी आ माण्हू उहेड़ा ई घुराया वेंदा हन। हाणे मूंखे ॿुधायो त अॼु जेका महफिल आ क़ुरान जी ऐं क़ुरान वारे जी अजो की महफिल कुरान जी ऐं कुरान वारे जी को हेड़ी महफिल में जेके आया हन उन्हनि जे वक्त जो अंदाज़ो को लगाए सके तो। मुझा दोस्तों, जेतिरियूं तव्हां के मुबारक हुजन ओहे मुबारक घट हन, इन महफिल जो शान अञा मथा हुआ। हाफिज नज़ाकत अली चांडियो जंहिंजो बाबल आहे सुहिणो बाबल आहे, जंहिंजो मिठड़ो बाबो आहे, जंहिंजो नियाज़ नियाज़ हुसैन चांडियो। मियां नियाज़ हुसैन नज़ाकत अली त पंहिंजो मेहनत जो फल खाईंदो, पर तोखे केतिरियूं मुबारकूं ॾिजनि। रवायत में ईंदो आहे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हिकिड़ा अहिड़ा अबो अमा हूंदा जंहिंजे मथे ते सुहिणा सुहिणा ताज हूंदा। फरिश्ता अर्ज़ कंदा त मौला हिकड़ा त सिद्दीक, हिकड़ा शहीद, हिकड़ा औलिया अल्लाह हे केर हन जंहिंजे मथे ते सोना ताज लगा पिया हन। मुंहिंजो रब फरमाईंदो ही उहे मां अल्लाह जा बानड़ा हन जन पंहिंजे बचड़नि खे मां अल्लाह जे सुहिणे क़ुरान ऐं मुझे सुहिणे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन के समझण ऐं याद करण जे लाइ वक़ुफ़ करे छॾियो। हिते मियां नज़ाकत अली दिस्तार कई आहे, मियां नियाज़ हुसैन तुंहिंजी दिस्तार जन्नत में तैयार लगी पई। मियां नज़ाकत हुसैन जी अॻिते मर्ज़ी आहे कुरान के प्यार सा पढ़ंदो, कुरान के सीने में जगह दींदो, कुरान करीम सा नींह लाईंदो त दुनिया सॼी उन जे कदम में हूंदी।
पर जे कदे उन कमी कोताही भी कई त मियां न्याज़ हुसैन तव्हां जे सवाब में कमी कोन थी छो त तव्हां पंहिंजो हक अदा करे छॾियो तव्हां पंहिंजे बच्चे के कुरान करीम जो हाफ़िज़ करे छॾियो तबीयत जो साथ घटा अल्लाह जे कुरान जी तिलावत कयां ऐं तव्हां के कुछ ॿुधाइण चाहियां त हाफ़िज़ थी तो केर आहे इहो वॾो सवाल आहे जहिड़े तेड़े जी जाइ नाहे वेठा जहिड़े तेड़े जी जाइ नाहे कुरान करीम के याद करण रुक जा चणा चबड़ा मज़ाक नाहे हिकड़ा उहे याद कंदा आहिनि जिन खे खुदा ऐं मुस्तफ़ा निगाह ख़ास फरमाईंदो आहे ऐं हिकड़ा उहे याद कंदा आहिनि जिन ते खुदा जा आशिक ऐं मुस्तफ़ा जा ग़ुलाम पंहिंजी निगाह रखंदा आहिनि नंढड़ी ॻाल्हि ज़हन में अचे वई हिकिड़ो फ़क़ीर आशिक मिज़ाज हुयो सोने जुनैद बगदादी रहमतुल्लाह तआला अलैहि जे दरबार में इन नियत सां वयो त हेतिरा साल थिया कुरान पढ़ण जे लाइ पर कुरान अचे ई नथो हाणे मूंखे जो नथो अचे त मुंहिंजी दिलि थी चवे त मां पढ़ी न सघंदुमि मूंखे कंहिं खुदा जे महबूब जे निगाह जी ज़रूरत आहे वञा तो जुनैद बगदादी ने वञी तो चवां त क़िबला मूं ते महिरबानी फरमायो दोस्तों ओहो आशिक मोहब्बत वारो जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि जे दरबार में आयो पाण फरमायो बच्चा कुरान याद करण तो चाहिए ॾिसी पढ़ जे क़िबला ॾिसी पढ़ियल याद नथो थिए पाण फरमायो बच्चा सुबह जो फजर जे नमाज वक्त असां जे सजे पासे अचे बीही रहजन दोस्तों सजी रात हुनखे निंड न आई जेको कम हू सालन में न करे सघियो निगाहे वली में वो तस्वीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी सजे पासे अचे बीठो गौर कयो त अल्लाह जी रहमत जॾहिं वसंदी आहे त पोइ यार इहो कोन ॾिसंदी आहे त हीअ भली ज़मीन आहे या सादी ज़मीन आहे वसकारो फ़िलहाल न करे ॾींदी आहे जीअं मुंहिंजो अल्लाह पंहिंजे रहमत खे वसाइण में फ़र्क़ु न कंदो आहे त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा बि फ़र्क़ु न कंदो आहे वरी मुझे मुस्तफ़ा जा ग़ुलाम भी फर्क न कंदा जुनैद बगदादी रहमतुल्लाह तआला अलैहि फजर जी नमाज पढ़ाए सलाम वराए बस करे पाण फरमायो अज जेके असां जे पहिने सिफ़ में सजे पासे वेठा आहिनि सभई कुरान जा हाफ़िज़ जेके खबे पासे वेठा आहिनि सभई नाज़रा कुरान जा हिकड़ी निगाह फरमायो आयो हिकड़ो वंड सभिनी खे मिली वियो दोस्तों इहो अल्लाह जे कामिलन जो कमाल आहे अचो त अल्लाह जे कुरान खे भेरो ॾियो की ॾिसो त रब इहे नेमतूं कंहिं ते नाज़िल फरमाईंदो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून मुझे सुने करीम रब फरमायो हिन सुने कुरान करीम के नाज़िल भी असां कयो
न सुने कुरान करीम जे ज़मानत हिफाज़त जे ज़मानत जो ज़िम्मो भी रब चवे थो मार पाण खयो तौरेत भी आयो ज़बूर भी आयो इंजील भी आयो अल्लाह जा किताब हुया दाऊद अलैहिस्सलाम ते मूसा अलैहिस्सलाम ते ईसा अलैहिस्सलाम ते अल्लाह जे नबियन ते नाज़िल थिया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मगर उन्हनि जो वजूद अॼु बाक़ी मौजूद नाहे उन्हनि जे ज़माने खां फौरन बाद में तौरेत ज़बूर इंजील पंहिंजे असली हालत में रही न सकिया अगर किथे किथे हुया अक्सर जगह ते न हुया छो को न हुया छा मुंहिंजो रब उन्हनि जी हिफ़ाज़त न पियो करे सघे छा करे सघे पियो पोइ छो न कई मुंहिंजे रब इन करे कान कई त मुंहिंजो रब चवे थो त मां नबी जीअं मोकिलिया सभिनी नबियनि जो सरदार मुंहिंजे आमिना जे लाल खे बनायो त वरी आसमानी किताबनि मां सभिनी जो सरदार रब मुंहिंजे सुहिणे क़ुरान करीम खे बनाए छॾियो सरदार हिकिड़ो हूंदो सरदार हिकिड़ो हूंदो चांडियन जो सरदार हिकिड़ो चंदन जो सरदार हिकिड़ो ॿी क़ौम जो सरदार मां पहिरियों कयो दीन फितरी आहे गैर फितरी नाहे नबियन जो सरदार भी नबियन जो सरदार भी आसमानी किताबन जो सरदार भी सिद्दीकन जो सरदार भी आदिलन जो सरदार भी हयादारन जो सरदार भी मुंहिंजा दोस्त विलायत जो सरदार भी ऐं वरी वलियन जो सरदार भी नाला वठा अंबिया जो सरदार मुझो मदीने जो मीरा किताबन तौरेत ज़बूर इंजील तमाम किताबन सहीफन जो सरदार मुझे सुने रब जो कुरान करीम सिद्दीकन जो सरदार अबू बकर सिद्दीक जो सरदार मुझो सुनो अमीर उमरा हयादारन जो सरदार सुनो उस्मान ज़िन्नूरैना विलायत जो सरदार मुझो अली मुर्तज़ा शेर खुदा असदुल्लाह गालिबा वरी उन विलायत जे वंड मां उन फैज़ मां जेको वंड पंहिंजे बचड़े खे अता फरमायो ओ दुनिया जहान जे क़यामत ताईं अचण वारनि वलियन जो सरदार केरा जो त सुनो अब्दुल कादिर जीलानी मुंहिंजा दोस्त मुझे अल्लाह सुने कुरान करीम ला फरमायो ई किताब नाज़िल भी असां कयो आहे इन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी असां खयो आहे कीअं खयो आहे हाणे गौर कर मुंहिंजा दोस्त जॾहिं कोई भी दुनिया जो इंसान चवंदो आहे हिन कम खां छुटे ए मुंहिंजे हवाले आहे उहो पंहिंजी पूरी ताक़त लाईंदो आहे हिन में को फाल्ट न अचे मुंहिंजा दोस्त अॼु मुंहिंजो रब्बुल आलमीन ऐलान थो करे हिन क़ुरान करीम जी हिफ़ाज़त मां रब पाण कंदुसि कीअं रब कई मलाइकनि जे हथों न कंहिं ॿिए जे हथों न हूरन जे हथों न ग़िलमाननि जे हथों न मुंहिंजे रब हिन क़ुरान जी हिफ़ाज़त कई मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे ग़ुलामनि जे हथों कराई कहिड़ी सूरत में अंदाज़ो लगा मुंहिंजा दोस्त जॾहिं सिक्योरिटी जो सिस्टम हूंदो आहे त जेको चीफ हूंदो आहे उहो सोचींदो आहे त जंहिं जॻह ते ख़तरो वधीक आहे उते जवान भी को बहादुर भी आहे
अकलमंद हुजे, ताकतवारो हुजे, त मुझे अल्लाह तौरेत, ज़बूर, इंजील के हिफाजत जो ज़िम्मो न खणी, कुरान करीम जे हिफाजत जो ज़िम्मो खणी ऐलान करे, पोइ मुझे अल्लाह दिलन के परखियो, मुझे करीम रब दिलन जो इंतखाब कयो, हज़ारन दिलन मां उन दिल के मुझे खुदा पांजे निगाह खास सां नवाज़ियो, जंहिं सीने के मुझे रब ताकत ॾिनी तई, मुंहिंजो कलाम मां रब तुंहिंजे सीने में महफूज़ करे छॾींदुसि। आहे को दुनिया जो माण्हू जेको दावा करे त मां फलाणो 300 पेजनि जो किताब याद कयो आहे, अॼु ॾींहं ताईं को हिकिड़ो माण्हू त ॿुधायो। जेकॾहिं इंसान जे दिल में इहा पंहिंजी ताक़त हुजे हा त दुनिया जा किताब याद करे हा, 4 सिफ़ा याद करे सघे थो, 10 सिफ़ा याद करे सघे थो, पर उहे बि सदाईं जे लाइ 6 महीननि में विसरी वञनि, साल में विसरी वञनि, पर हिकु मुंहिंजे रब जो वाइदो निहार, 12 सालनि जो बचिरो बि क़ुरान जो हाफ़िज़, 7 सालनि जो बचिरो बि क़ुरान जो हाफ़िज़, 30 सालनि जो जवान बि क़ुरान जो हाफ़िज़, 50 साल जो क़ुरानो बि क़ुरान जो हाफ़िज़, 80 साल जो पोहिड़ो बि क़ुरान जो हाफ़िज़। साबित थियो हे दिल जो कमाल नाहे, हे कमाल आहे त मुझे खुदा जे इनायत ऐं मुझे मुस्तफा जे रहमत जो कमाल आहे। तो मुंहिंजा दोस्त, छो न वरी चवां त हे नज़ाकत अली तव्हांखे मुबारक हो जो मुझे सोने करीम रब तव्हांजे सीने खे चूंडियो पंहिंजे क़ुरान जी हिफ़ाज़त जे लाइ, क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जे लाइ नज़ाकत अली जो सीनो चूंडियो ऐं वरी उनखे इन पासे मोकिलण जे लाइ उनजे बाबा नियाज़ हुसैन जे रब दिल खे चूंडियो। इहा ॻाल्हि हिते ख़तम न थी थिए, पर मुंहिंजा दोस्त हिकिड़ो हाफ़िज़ क़ुरान जेकॾहिं नेक ऐं सालिह आहे त पंहिंजे घर जा 7 फ़र्द जन्नत में वठी वेंदो। सुभान अल्लाह। अल्लाह हुकुम कंदो, ओ क़ुरान जा हाफ़िज़, तो दुनिया में दुख ॾिसी परेशानियूं ॾिसी मां रब जे क़ुरान खे सीने सां लॻायो। अॼु मां अल्लाह ऐलान थो कयां, क़ुरान पढ़ंदो वञो, जन्नत जे महलनि ते चढ़ंदो वञो, अलिफ लाम खां शुरू कर, जिते पन्नास पूरो करी उहो तुंहिंजो ठिकाणो आहे, वेही रहिजां। क़ुरान करीम दोस्तों बच्चड़नि खे क़ुरान पढ़ायो, बच्चड़नि खे क़ुरान पढ़ायो। नालो ॾिसो त छा थो, नज़ाकत अली अॼु खां थियो हाफ़िज़ निगहबान। अल्लाह जो इसम सिफ़ाती आहे हाफ़िज़ुन निगहबान। छाजो निगहबान? अल्लाह पंहिंजे क़ुरान जो इन जे सीने खे निगहबान बनायो, इन करे नालो ई उन ते पइजी वियो निगहबान। एक हाफ़िज़ क़ुरान जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, छो त अॼु क़ुरान जे हाफ़िज़ जो शान न, पर क़ुरान वारे जो शान बयान करणो आहे। मुंहिंजा दोस्तो, बादशाह वटि ख़ासि करे हाफ़िज़ क़ुरान जी ॻाल्हि गौर सां ॿुधनि। हिकिड़े बादशाह जे दरबार में क़ुरान करीम जो हाफ़िज़ आयो आहे। बादशाह ने न्यापो मोकिलियो आहे, ओ बादशाह, मां क़ुरान करीम जो हाफ़िज़ आहियां, मिलण थो चाहियां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हे अॼु वारा बादशाह को न हुया जो दाढ़ी वारे खे ॾिसी मुंहं खे टे पासे फेराए छॾीनि, ईअं को न हुयो। अॻु जेके बादशाह हूंदा हुया ख़ाइफ़ खुदा हूंदा हुया, मुंहिंजे मुस्तफ़ा जा आशिक़ हूंदा हुया। क़ुरान
या दीन जो आलिम जे करे उन्हनि जे दरबार में वींदो हो त पंहिंजे मसनद सां गॾु उन्हनि खे विहारींदा हा। अॼुकल्ह ॾोह हक़ीक़त में वॾेरनि जो बि कोन्हे, कयो मुलनि बि दंग कयो मुलनि बि दंग करे छॾियो आहे। जेतिरियूं ॾाढ़ियूं डिघियूं ओतिरा बम पेट सां वॾा, जेतिरियूं सुहारियूं वॾियूं एतिरा वरी दहशतगर्द वॾा। अल्लाह पंहिंजे पनाह में रखे। ख़ुदा सवाल कंदो क़यामत जे ॾिहाड़े त मुंहिंजे मुस्तफ़ा जे शरीयत जे करे तोखे इज़त मिली, तो मुंहिंजे महबूब जे शरीयत जो इस्तेमाल कीअं कयो डिॼ मुस्लमान। ख़ुदा ज़रूर सवाल कंदो। वक़्त मुख़्तसर मां अॻिते वधां मुंहिंजा दोस्तो। बादशाह के जीअं मैसेज मिलियो, बादशाह फरमायो फौरन मुंहिंजे घर में, मुंहिंजे तख्त ताज जे भर में सुहिणी मसनद लॻाई वञे, इज़त भरे अंदाज़ में हाफ़िज़ क़ुरान खे आंदो वञे। उहो क़ुरान करीम जो हाफ़िज़ आयो, ख़ातर क़ौम जी ख़िदमत कई वई आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेॾी महिल महफ़िल बर्खास्त थी आहे, उन बादशाह क़ुरान करीम जे हाफ़िज़ खे हथ ॾांहुं ॿधी चयो, ओ अल्लाह जे क़ुरान जी हिफ़ाज़त करण वारा ॿुधा, मां गुनाहगार जे लाइ कहिड़ी ख़िदमत आहे। उन हाफ़िज़ क़ुरान बेचारे जी का तरबियत हुई बड़ी मामूली सामूली कि बादशाह सलामत मां तोखां ख़ैर वठण आयो हां। छा चई? मां तोखां ख़ैर वठण आयो हां। जीअं जो बादशाह जे कननि ते उहे लफ़्ज़ पिया, दुख में बादशाह जे अखियुनि में ॻोढ़ा झेलिया। हो त बादशाह हुयो, गहलो न हुयो, को आम माण्हू कोन हुयो। बादशाह डिघी नज़र वारो हुयो। सम्झी वियो त हा ही आहे त शींहुं, पर लॻे थो त रिढनि सां गॾु रही रही करे रिढ थी वियो आहे। छो त जेकॾहिं ही शेर न हुजे हा त अल्लाह पंहिंजो सुहिणो क़ुरान हिन जे सीने में कोन रखे हा। बादशाह सम्झी वियो, चई ठीकु आहे। हाफ़िज़ क़ुरान पंहिंजे ग़ुलामनि खे चए, ओ मुंहिंजा ग़ुलामो जी आका, जेको पंहिंजे महल में वॾे में वॾो कमरो आहे, जी मुंहिंजा साईं उनखे लोह सां भरियो वञे। जेतिरो लोह उन में रखी सघो था उहो लोह उन में रखो। बादशाह जो हुकुम थी वियो। ग़ुलामनि लोह जेतिरो रखी सघनि पिया कमरे में रखियो। राति जो बाद नमाज़ इशा अल्लाह जा मानड़ो गौर सां ॿुधो। उन बादशाह हाफ़िज़ क़ुरान खे चयो, ओ क़ुरान करीम जा हाफ़िज़, तुंहिंजे लाइ हली हिकिड़ी जॻह बनाई आहे। उन कमरे जो दर खोलायो। उन दरवाज़े ते हाफ़िज़ क़ुरान खे बीहारे चई, ओ क़ुरान करीम जा हाफ़िज़। बादशाह पंहिंजो रवैयो तब्दील कयो। छो त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जेकॾहिं डॉक्टर रहम कंदो, पेट न चिरींदो त पेट मां गदूद कीअं कढंदो, पथरियूं कीअं कढंदो, गंद कीअं कढंदो, पितो कीअं कढंदो। मुंहिंजा दोस्तो, डॉक्टर खे ज़ाहिरी तौर ते बेरहम थियणो पवंदो आहे, पर हुन जे अंदर में इंसानियत जो क़द्र हूंदो आहे। जॾहिं डॉक्टर ऑपरेशन कंदो आहे त ऑपरेशन खे पहिरीं ही रत बि रखो, ही रत बि रखो, ही रत बि रखो। छो? मता हिन जे जान खे ख़तरो थिए। कपींदो ज़रूर आहे, पर हुन जे जान सां प्यार कंदो आहे। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह वारनि जो इहो ई तरीक़ो हूंदो आहे। हुन बादशाह